मेहराण जी वादी सदाईं सूरमन सरवेचन ऐं सरफरोशन खे जनम ॾियण में ज़रखेज़ रही आहे। सिंध जी तारीख़ अड़नि अमुल माणकनि सां भरियल आहे, जिन साह ॾेई सिंध वासियुनि खे वेसाह ॾिनो। सूफ़ी शाह इनायत 1655 ईस्वी धारे जनम वरितो। शाह इनायत शहीद जंहिं दौर में जनम वरितो, उन वक़्तु सिंध जे हारियुनि ते हुकुमराननि तोड़े संदन छाड़ता मुसीबतुनि जा पहाड़ किराए रहिया हुआ। उन वक़्तु सूफ़ी शाह इनायत जेको खेड़े सो खाए जो नारो हणी सिंध वासियुनि खे उत्साह ॾिनो। जंहिं वक़्तु शाह इनायत शहीद जनम वरितो, उन वक़्तु सिंध ते कलोड़नि जो राज हो ऐं कलोड़ा हुकुमरान मुग़लनि जो ॾनु भरींदा हुआ। शाह इनायत शहीद मुग़लनि जे आख़िरी ऐं कलोड़नि जे शुराती दौर में जो खेड़े से खाए जो नारो हणी हारियुनि जे हक़नि लाइ अलम बुलंद कंदड़ नामवर ऐं दिलेर सूफ़ी बुज़ुर्ग शाह इनायत शहीद दुनिया जो पहिरियों सोशलिस्ट सूफ़ी हो। सूफ़ी शाह इनायत वक़्त जे हुकुमरान सां सरचाव न कयो ऐं उन वक़्त जे हारी दुश्मन सियासी निज़ाम ऐं हुकूमती इदारनि में तब्दीलीअ लाइ हिकु तहरीक शुरू करे गॾियल अवामी मफ़ादनि जी जंग विढ़ियो। संदसि दौर में जागीदारी निज़ाम सिंध में एतिरो त हावी थी चुको हो जो लखें ग़रीब ऐं लाचार हारी जागीरदारनि वटि ग़ुलामनि जहिड़ी ज़िंदगी बसर कंदा हुआ। शाह शहीद धारियनि हुकूमती टोलनि ऐं मक़ामी इस्तेहसाली क़ुवतुनि खे चङी तरह सम्झी अवाम में शऊर पैदा कयो ऐं संदनि ज़हननि में उहो वाज़िह कयो त दुनिया जे सभिनी मुहज़ब क़ानूननि ऐं मज़हबनि में इंसानु आज़ादु आहे, को बि कंहिंखां वधि न आहे ऐं न घटि। ज़मीन ख़ुदा जी आहे, जेको खेड़े सो खाए। सूफ़ी शाह इनायत शहीद जा वॾा असुल में उच्च शरीफ़ जे लांगाह क़बीले जा रहवासी हुआ। शाह इनायत हिंदुस्तान मां निकिरी फ़क़ीरनि समेत ठटे शहर जे ओलह ॾखण वारे मैदान ते अची पंहिंजो वेढ़ो क़ाइमु कयो, जंहिंखे हू दाइरो सॾींदा हुआ। दायरे में मौजूदु सभई सूफ़ी बिना कंहिं मतभेद जे हिक ई कुटुंब वांगुरु रहंदा हुआ। जॾहिं ही मज़हब ऐं ज़ात पात जे फ़र्क़ खे मेटे इंसानी मुसावात सां रहण लॻा, तॾहिं भर पासे जा केतिरा ई आज़ारियल ऐं मिसकीन हारी ऐं पोरियत माण्हू संदन गॾियल निज़ाम ऐं रहणी करणीअ जे आला उसूलनि खां मुतासिर थी वटनि अची रहण लॻा। रवायती ऐं दरबारी आलमनि, मौलवियुनि, जागीरदारनि ऐं हुकुमराननि शाह इनायत जे इल्म, इरफ़ान, ज़िंदगीअ जे आला क़दरनि ऐं पोखीराईअ जे गॾियल निज़ाम खे ॾिठो त खेनि हसद ऐं साड़ थियो। सूफ़ी शाह इनायत जो गॾियल पोखी राहीअ जो तजुर्बो बेहद कामयाबु रहियो। झोक में रहंदड़ फ़क़ीरनि ऐं हारियुनि खे न बटई कराइणी पवंदी हुई, न वंगार ऐं बेगर वहणी पवंदी हुई ऐं न ई कंहिं तपेदारी कानून गो खे सितम शरीकी जहिड़ियूं रस्मूं अदा करणियूं पवंदियूं हुयूं। शाह इनायत शहीद जे हिन निज़ाम जी हाक मुल्का मुल्क मशहूरु थी। हिन तहरीक जी मक़बूलियत सबबि न रुगो पीरनि जे मुरीदनि में घटिताई, पर तर जे ज़मींदारनि नूर मोहम्मद पली जे हमल जत ऐं भर पासे जे ॿियनि इलाइक़नि जे केतिरनि ई ज़मींदारनि ते बि वॾो असरु पियो। ज़मींदारनि ठटे जे सूबेदार मीर लुत्फ़ अलीअ खे शाह इनायत शहीद ख़िलाफ़ु भड़कायो ऐं भोतार सरदार तोड़े पीर सभु शाह इनायत जे ख़िलाफ़ु थी कलोड़ा सरकार सां मिली भगत करे शाह इनायत ख़िलाफ़ु साज़िशूं करणु लॻा ऐं दहली पहुची हुकुमरान फ़र्ख़सेर खां शाह इनायत ख़िलाफ़ु जंग करण जो हुकुमनामो जारी करायो। आख़िर नेठि हज़ारे फ़ौजनि 9 अक्टूबर 1717 ते झोक शरीफ़ जो घेरो कयो ऐं 11 अक्टूबर ते मियां यार मोहम्मद कलोड़ो बि लश्कर साण करे अची झोक पहुतो। शाह इनायत खे 7 जनवरी 1748 ईस्वी धारे शहीद कयो वियो। शाह इनायत तंद खे तलवारनि सां वेढ़ायो साबित कयो त जेकॾहिं हिमत ऐं हौसलो हुजे त हू पाण खां 100 भेरा वधीक ताक़तवर खे शिकस्त ॾेई सघिजे थो। जेतोणीकि सूफ़ी शाह इनायत हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर हारियुनि जे हक़नि लाइ भरपूर जिदोजहद करण सबबि हू अॼु बि सिंध समूहित समूरे आलम जे हारियुनि ऐं पोरहतनि जो हामी ऐं तर्जुमान बणियल आहे।